लखा मोहम्मद शरीफ खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ मार्केट कमेटी एसोसिएशन सिंध जे सदर हामिद अली सातो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत मार्केट कमेटी जे मुलाज़िमनि सां माटेली बांह वारो सलूक रखी मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा न मञे असांखे पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते ॿाहिरि आंदो आहे। मुलाज़िमनि जे हक़नि लाइ नंढनि तोड़े वॾनि शहरनि में एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि, लेकिन सिंध हुकूमत खे जूअं बि चक न पातो। हुन चयो त मुलाज़िमनि में रिटायर थियल मुलाज़िमनि खे काफ़ी सालनि खां पघार नाहिनि मिलियूं, जेकी मफ़लूज वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जंहिंजा बचिड़ा बुखुनि जूं निंड्रूं कटे रहिया आहिनि। मुलाज़िमनि खे रहियल पघारूं ॾेई वधीक फ़ाक़ाकशी खां बचाए वञे। हुन चयो त सिंध जे ॿियनि मुलाज़िमनि जीअं असांजूं पघारूं ट्रेज़रीअ में करे मराहतूं ॾिनियूं वञनि या वरी ॿिए शूबे में ज़म कयूं वञनि। हुन चयो त मुलाज़िमनि जे जाइद हक़नि जे हासिलात लाइ दाख़िल करायल सिंध हाई कोर्ट सखर में केस जे हाज़िरीअ में सिंध जा सेक्रेटरीज़, इंस्पेक्टरनि ऐं मुलाज़िमनि इमामुद्दीन सोलंकी, ख़ादिम अली बुरड़ो, अजमलदीन महेसर, अब्दुल्लाह जुंडेर, निसार आढो, अजाम मेहराब, गुल मोहम्मद चांग, बुध ख़ान ऐं ॿियनि शिरकत कई। हुन चयो त कोरट सगोरीअ में असां हाज़िरीअ ते अचूं था, लेकिन मार्केट कमेटी जो डायरेक्टर जनरल ऐं डायरेक्टर कोन था अचनि। हुन कोरट सगोरी मां इंसाफ़ जी उमेद ज़ाहिर कंदे चयो त ईंदड़ हाज़िरीअ ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं डायरेक्टर जनरल खे घुराए मिस्किन मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि जूं रहियल पघारूं ॾियारे रिवाइज़ शेड्यूल ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं ट्रेज़रीअ में करे मसइलो हल कराए मुलाज़िमनि मां वधंदड़ बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि वधीक चयो त मार्केट कमेटी जे मुलाज़िमनि खे जेसीं ताईं हक़ न मिलंदा तेसीं ताईं जिदोजहद जारी रखंदासूं। हुन चयो त अॼु ताईं गवर्नमेंट सिंध रिवाइज़ शेड्यूल ऐं ॿिया जाइज़ मुतालबा न मञे असांखे एहतिजाज करण ते मजबूर कयो।